उन्हें पंहिंजा दौरा मनसूख कया ऐं लाड़काणे अची वेठो ऐं सिंध में वियो। वज़ीर आज़म साहब हिते आयो 7-8 दफ़ा सिंध में, ऐं हुकूमत जी तरफ़ां पूरी कोशिशि हुई त पंहिंजे महदूद वसाइल जे हूंदे माण्हुनि खे जेकी मदद करे सघूं पहुचायूं, ऐं मूंखे ख़बर आहे त उहा काफ़ी न आहे, छाकाणि जो नुक़सानु तमामु घणो। हींअर तव्हांखे ॿुधायां त जेको प्रोग्राम आहे हुकूमत जो, जिते वियो आहियां मां, जॾहिं हींअर गवर्नर पंजाब साहिबु आयो महीनो 1.5 महीनो खनि अॻु में हिते तव्हां सां गॾु हुअसि, तॾहिं माण्हुनि मूंखे चयो त असांखे घर ठाराए ॾियो। हुकूमत प्रोग्राम ठाहियो आहे इंशाअल्लाह ताला, ऐं उहो सर्वे बि तव्हां ॾिठी हूंदी, तव्हां वटि आया हूंदा तव्हां वटि, छाकाणि जो सर्वे जे बग़ैर ईअं कोन था करे सघूं। सर्वे लाइ सॼी सिंध में असां सर्वे मुकमल कई आहे। असांखे कुझु पैसा मिलिया आहिनि, ॿिया गॾु कयूं पिया था, त जीअं असां जंहिंजा बि घर ॾठा आहिनि उन्हनि खे ठाहिणा पाण पवंदा। उन्हनि खे 3 लख रुपया ॾिबा घर ठाहिण लाइ। उन में तव्हांजो बि ख़र्चु ईंदो, 3 लखनि में घर कोन थो ठहे अॼुकल्ह महांगाई जे ज़माने में, पर पाण जी मज़दूरी पाण कंदो, पंहिंजो ख़र्चु पाण कंदो। इन में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु थींदी जो असां चाहींदासीं घर अहिड़े तरीक़े जा ठहनि जो अलाह साईं वरी इहा का आज़माइश विझे त उन में बचा थिए कुझु। सो उन हिसाब सां, छाकाणि जो हींअर असां सर्वे कयोसीं त असां वटि 70% घर कचा हुआ। उहे कचा घर या दॿ कोन था चलनि इन तूफ़ान जी, इन बोट जी, बरसाति जी कोन था चलनि बिल्कुलु। सो इन करे कोशिशि इहा हूंदी, तव्हांखे मदद कंदासीं, थोरी उते सरबराही बि कंदासीं त इहे तव्हांखे मिलनि। कोशिशि आहे ऐं इहा इंशाअल्लाह हिन महीने जे अंदरि या जनवरी जे पहिरें हफ़्ते में इहो शुरू थी वेंदो। पहिरीं किस्त तव्हांखे मिलंदी, जंहिंजी ऐं सॼी डेटा आहे असां वटि हाणे।